वज़ीर-ए-आज़म इमरान खान जो चवणु आहे त अफ़गानिस्तान में अमन लाइ पाकिस्तान ऐं अमरीका खे गॾिजी तालिबान सां गॾु कमु करणो पवंदो। ॿई मुल्क अफ़गानिस्तान में दहशतगर्दी जो ख़ात्मो चाहिनि था। दहशतगर्द ग्रुपनि खे बेअसर करण लाइ गॾु थियणो पवंदो। अमरीका इंसानी बहरान खां बचण लाइ किरदारु अदा करे सघे थो ऐं तालिबान संदसि भाईवार थी सघनि था। समूरे मुल्क ते तालिबान जे कब्ज़े खां पोइ अमन जी उमीद आहे। तालिबान सी-पैक जी बि आजां कई आहे। वापार ऐं तरक़ियाती रिथाउनि जा इम्कान पैदा थींदा। वज़ीर-ए-आज़म इमरान खान तरफ़ां ISI हेडक्वार्टर जो दौरो क़ौमी सलामती बाबति आला सतही इजलास। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा समेत टिनी हथियारबंद फौजुनि जे सरबराहनि, वफ़ाक़ी वज़ीर KP ऐं बलोचिस्तान जे वॾनि वज़ीरनि जी शिरकत। इजलास में वज़ीर-ए-आज़म ऐं फ़ौजी क़यादत खे क़ौमी सलामती सूरतहाल बाबति ब्रीफिंग। वज़ीर-ए-आज़म इमरान खान जो चवणु आहे त मुल्क में कानून जी बालादस्ती जो सफ़र शुरू थी चुको आहे। भली केतिरो बि गोड़ कयो वञे, ताक़तवरनि खे कानून जे मातहत थियणो पवंदो। हू मुल्क में कानून जी बालादस्तीअ जी जंग विड़ी रहिया आहिनि। ख़ैरात वठी गुज़ारो कंदड़ क़ौम अज़ीम नथी बणिजी सघे। नौजवान मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। हुकूमत नेब चेयरमैन जो मुदो वधाइण लाइ ऑर्डिनेंस तैयार करण जी तरदीद करे छॾी। फरूख नसीम जो चवणु आहे त वज़ीर-ए-आज़म इमरान खान नेब चेयरमैन लाइ हिकु न पर मुख़्तलिफ़ नालनि ते गौर कंदो। नेब चेयरमैन जे मुदे में वाद लाइ ऑर्डिनेंस जो मुसविदो तैयार नाहे। ईंदड़ हफ़्ते ताईं नेब चेयरमैन जी नौकरी जे मुदे जो मामलो वाज़िह थी वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार कराची जे टिनी वॾनि इस्पतालुनि खे वठण लाइ तैयार नाहे। क़ानूनी तौर टई वॾियूं इस्पतालूं सिंध सरकार जूं न आहिनि। टिनी इस्पतालुनि खे 2200 अरब रुपया ॾिना पिया वञनि। सिंध सरकार अवाम खे सिहत जूं सहूलियतूं ॾियण जी ख़्वाहिशमंद आहे। हू महदूद वसीलनि बावजूदि कमु करे रहिया आहिनि। सिंध असेंबली में ख़ासि मददगार बि सवालनि जा जवाब ॾेई सघंदा। रूल्स में तरमीम जी मंज़ूरी, मुख़ालिफ़ धुर तरफ़ां तरमीम जी मुख़ालिफ़त। ऐवान में गोड़, खुरमशेर ज़मान ऐं तैमूर तालपुर में मुंहमारी। तैमूर तालपुर IG खाते में करप्शन जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। मुतहिदा MPA तरफ़ां सिंधी ॿोलीअ में लिख पढ़ जी मुख़ालिफ़त। इम्तियाज़ शेख ऐं मुकेश कुमार चावला जो चवणु आहे त सिंधी, मादरी ऐं उर्दू क़ौमी ॿोली आहे। मुतहिदा वारनि जो सिंधी ॿोली सां तासुब वारो रवैयो सम्झ खां ॿाहिरि आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। कराची, हैदराबाद, लाड़काणे, मीरपुरख़ास, टंडियालयार, वारा, मातली, खिपरो ऐं पीरूमल में वसकारो, सिंधड़ी, पिथोरे, कोट गुलाम मोहम्मद ऐं चंबड़ में बि बरसात। गोलाची में विज किरण सबबि धनार फौत। कुझु माण्हुनि कराची में बरसात ते सियासत कई। शाहराह फैसल ते हथ सां पाणी बीहारे वियो। ग्रीन लाइन स्ट्रक्चर सबबि नागन चोरंगी वटि पाणी बीहजी वियो। शहर में 44 नाला साफ़ कराया विया आहिनि, पर वफ़ाक़ 3 नालनि जो ज़िक्र करे थो। अक्टूबर ताईं शहर खे गंद खां पाक कयो वेंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह। वफ़ाक़ी सरकार जी सिंध सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सिजावल में बि PP जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। निसार खोड़े जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार सिंध सां माटेडी मां वारो सलूक करे वसीलनि ते कब्ज़ो कयो आहे। सिंध खे हिसे जो पाणी ऐं NFC एवार्ड नथो ॾिनो वञे। महांगाई करे अवाम खे बुख ऐं बदहाली जो शिकार कयो वियो आहे। जल्द तब्दीली सरकार खे घर भेड़ो कयो वेंदो। ईंदड़ वज़ीर-ए-आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। लबे बहिरां टूरिज़म प्रोजेक्ट कानून मूजिबि रखण जी हिदायत। सिंधु दरिया मां निकिरंदड़ कुमियुनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाइण जो कमु। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सिंधु दरिया मां हज़ारे कुमियूं निकिरनि थियूं, पर को बि हिफ़ाज़त करण वारो नाहे। सखर में छा छॾियो वियो आहे? सॼे शहर खे तबाह कयो वियो आहे। अंधी ॿुलण बि ख़तमु कई वई आहे। ख़बर नाहे ही छा कनि था। सन जे तारीख़ी शाह हैदर सनाई कब्रिस्तान में मलाह बिरादरी जे 13 ॼणनि जे लाशनि जी बेहुरमती जो इंकिशाफ। बासरनि सफ़ाई अमले जी मदद सां क़बरुनि मां लाश कढाए ॿिए हंधि दफ़नाए छॾिया। सोशल मीडिया ते बि मामलो अचण बावजूदि अख़्तियारनि को बि नोटिस न वरितो। मलाह बिरादरीअ तरफ़ां इंसाफ़ जो मुतालबो। SUP सरबराह जलाल महमूद शाह वाक़े खे इंतिहा पसंदी ऐं जहालत करार ॾेई छॾियो।
सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख पार्टी MPA दुआ भुट्टो सां शादी ज़ाहिर करे छॾी। दुआ भुट्टो तरफ़ां पुट कामिल हैदर आदिल शेख सां तस्वीर मंज़र आम ते आणण बाद शादी जी तस्दीक कई वई। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त 2018 जी चूंडुनि खां पोइ दुआ भुट्टो सां संदसि शादी थी। सियासी मुखालिफ़त तकरार पैदा न कनि। हर इंसान जी ज़ाती ज़िंदगी हक़ हूंदा आहिनि, एतिराम करणु घुरिजे। JST टेस्ट में 99% उम्मीदवार फेल थियण जो इंकशाफ। IBA नतीजनि जी तस्दीक करण खां इनकार करे छॾियो। इदारे जो चवणु आहे त JST टेस्ट जो नतीजो 30 सेप्टेम्बर ते पधिरो थींदो। नतीजे बाबति कुझु चवणु वक़्त खां अॻु हूंदो। हिकु बि उम्मीदवार पैसा ॾेई पास थियो हुजे त उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। JST टेस्ट में 14,000 उम्मीदवारनि मां रुॻो 1200 पास थिया आहिनि। तालीम वारे सेक्रेटरी जो पुट ऐं न्याणी बि फेल थी चुका आहिनि। मुंहिंजे प्राइवेट सेक्रेटरी जो भाउ बि फेल थी वियो आहे। सीटूं बचियूं त उम्मीदवारनि खे शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ भिटाई जे उर्स जी पुॼाई ते एवार्ड तक़रीब। रागी शौकत शाह, सुगड़ मुमताज अली अब्बासी, गुलूकार रजिब अली सैफ समेत खे एवार्ड ॾिनो वियो। मौसीकार गुलाम दाऊद मुरली, वॼाईंदड़ सतार जोगी, तहक़ीक़ कंदड़ बशीर अहमद शादला लतीफ़ एवार्ड। ब्रेन बॉन्ड खे स्पेशल लतीफ़ एवार्ड सां नवाज़ियो वियो। ज़ीशान इलियास शानी, शफ़ी फ़कीर, अख्तर दरगाही, अली रोशन शेख ऐं डॉक्टर मज़हर खे शील्डूं पेश। 7 किताबनि जी महूरत बि कई वई। जो खेड़े सो खाए जो नारो हणंदड़ सूफ़ी शाह इनायत जे उर्स जूं तक़रीबूं शुरू। सूफ़ियाणी राग जी महफ़िल में सूफ़ी फ़क़ीरनि माण्हुनि खे झुमाए छॾियो। कोरोना SOPs त कंहिं बि क़िस्म जी बाज़ार न लॻाई वई। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत 8 अरब रुपयनि जी शकी ट्रांज़ेक्शन केस में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी 29 सेप्टेम्बर ते खे घुराए वरितो। फ़र्दे जुर्म जो जवाब ॾियण लाइ आसिफ ज़रदारी जी ज़ाती हैसियत में पेशी ज़रूरी आहे। नोटिस जो मतन। न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम जी वापसी परॾेही पॉलिसी जी नाकामी आहे। 3 सालनि दौरान रिकॉर्ड महांगाई थी। डॉलर जे अघ में इज़ाफ़ो थियो आहे। जेकॾहिं का अकुलमंद हुकूमत हुजे हा त अपोज़िशन सां गॾिजी वे हा। नौकरियूं न मिलणु, डॉलर जे अघ में इज़ाफ़ो ऐं महांगाई बि हिकु तब्दीली आहे। ख़ुर्शीद शाह सखर जी एहतसाब अदालत तरफ़ां ख़ुर्शीद शाह ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि जे केस जी ॿुधणी 5 अक्टूबर ताईं मुलतवी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे नाले जाली वैक्सीन लॻण जी जाच में अॻु भराई। कोट ख्वाजा शहीद अस्पताल जो MS ऐं 2 डॉक्टर बि मुअत्तल। यास्मीन राशिद जो चवणु आहे त जाली वैक्सीन लॻाइण सां मुल्क जी बदनामी थी आहे। मुलविस माण्हुनि खे बख़्श न कयो वेंदो। मोदी सरकार भारत में मुसलमाननि ख़िलाफ़ धरती तंग करे छॾी। आसाम में मुसलमाननि ख़िलाफ़ हददख़िलनि जे नाले ते ऑपरेशन। वॼणा मारिजी विया। हिकु मुसलमान शख़्स खे क़त्ल करण खां पोइ संदसि लाश जी बेहुरमती। वारावे जो हथियारबंदनि नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। औरत समेत वॼणा मरणी गड़ती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। रते देरे वेझो जुनेजा बिरादरी में तकरार तां मारिजी वियल ASI जो ज़ख़्मी भाणे जो बि सूर न सहंदे फोत। ॿिन्ही धुरियुनि ॾे मारिजी वियल माण्हुनि जो अंग वधी सत थी वियो। इलाइक़े में छिकताण बरक़रार। ट्रक में टकर, हज़ारे लीटर खाजरो तेल ज़ाया। हादसे बाद ॻोठाणा तेल खणण लाइ बाल्टियूं ऐं ड्रम खणी पहुची विया। पुलिस त पहुची ॻोठाणनि खे तेल खणण खां रोके वरितो। फैज़गंज भरिसां तारीख़ी माग लीला जा आतण जी बाग़ी कंदड़ सोसाइटी अॻवाननि खे FIA जो नोटिस। सोशल मीडिया जो ग़लति इस्तेमाल करण जे इल्ज़ाम हेठि 29 सेप्टेम्बर ते सखर में जांच ऑफिसर अॻियां पेश थियण जी हिदायत। समाजी अॻवान जो चवणु आहे त लीला जा आतण ते कब्ज़ा कंदड़ माफ़िया इंतकामी कार्रवाई करे रही आहे। कोटड़ी में वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सादिक मेमण ऐं तंज़ीला कमराणी जी खुलियल कचहरी में बदनज़मी। नारेबाज़ी करण तां PP कारकुननि ऐं शहरनि में छिकताण। शहरनि तरफ़ां गो DC गो जी नारेबाज़ी। ऐं कॉमेडी किंग उमर शरीफ़ जी अमरीका रवानगी जा इंतज़ाम मुकमल। एयर एम्बुलेंस 26 सेप्टेम्बर ते कराची पहुचंदी। सिविल एविएशन एयर एम्बुलेंस खे ॾेह अचण जी इजाज़त ॾेई छॾी।